अचो अदा अचो साई भाॼीअ वारो अची वियो अदा हे लाजवाब भाॼीअ वारो अची वियो पाण बि खाओ पंहिंजे बचड़नि खे बि खारायो हे बेहन ताज़नि वारो ताज़नि टमाटनि वारो अची वियो अदा हे VIP टमाटनि वारो अची वियो अदा हे साई भाॼीअ वारो भिंडियुनि वारो अची वियो अदा हे तूरियुनि वारो करेलनि वारो अची वियो अदा अदा वठो अदा भली भाॼी अथव ताज़ी भाॼी अथव वठो वठो भाॼी वठो रे भाॼी ताज़ी वारो पुॼी वियो अदा ताज़ी भाॼी वारो अबा टमाटा ॿिए हंधि 100 रुपए मां तोखे 60 रुपए में किलो ॾींदुमि हे तूरियूं आहिनि नापी न हे 30 रुपया किलो भैया 80 रुपए किलो होॾे 50 तालनि त उहे संदड़ा आहिनि बिह बि त आहे लाड़काणे जो ताज़ो बिह आहे मिया बागले भाई 30 रुपया किलो बाबा ये भिंडी 30 रुपया किलो टमाटा 80 रुपए किलो बाबा महंगा है आराम सां वठो अदा होॾे सस्तो थो हले त पोइ होॾे वञी वठो हेॾे काॾे आवां मां फोन कई मैं छा बाबा 80 रुपए किलो वठो अदा ताज़ा ताज़ा टमाटा वठो लाजवाब टमाटा वठो अदा वठो न त हारिया वठो अबा हे 20 रुपया किलो सस्ती थी वई गरीब जी ईद गरीब जी ईद गरीब जी ईद भाई गरीब जी ईद भिंडी बाबा 30 रुपया किलो हे त मौला त ॼाणे सौज़ाती चांवर थी हल रे रियायत अञा कहिड़ी रियायत कयां 20 रुपया किलो 20 रुपए में भिंडियूं किलो मिलंदियूं वञ बाबा वञ त पंहिंजा पिटनी वञ त पंहिंजा पिटनी 20 रुपए किलो भिंडी बाबा हेॾी रियायत कई आहे हिकिड़े जा त मूं ॾे गिराक थो ॼाण अल्लाह साईं कहिड़ो भाॼी माना अहिड़ी कढी अरे बिहो सभु हिकु महिल त न पुछो नी सभु जो हिकु महिल पुछंदो त मां ईअं ॿुधाए सघंदुमि अब घणा तोरियां ॿुधाए त साईं किलो बाबा 40 रुपया किले जा ॾियूं 50 बाक़ी घणो ॾींदे 20 रुपया किले अरे लीड़े ओ अल्लाह साईं बाबा पोतो भी खाधा वांगण पोतो भी खाधा भिंडी कहिड़ा 50 में 2 किलो जाए अरे भिंडी मोहंडा हे हेडी किलीअ जेडी भिंडी तो 50 रुपए में 2 किलो जा तो भी वतियूं भिंडियूं खाधियूं हल बाबा हल हेड़ा गिराक जेकर ॾींहं में 2 टे ॿिया आया त मुंहिंजो मथो फेरे नाद कंदा महांगी शइ हथ न लाइ परे थी बाबा 100 रुपए किलो पालक रियायत कहिड़ी रियायत कयां बाबा रेट जो या दिल में 80 रुपए में ना मांखे गरारीअ को मार कराईंदे बाक़ी घणे हिसाब किताब ॾींदी आहे परे थी अचो अदा ताज़ी भाॼी वारो भिंडियुनि वारो वठो नी वठो जो नथा वठो नी वठो नथा हारिया वठो हेॾी महांगी भाॼी तोरई थो ॼाण सस्ती जो चयां पोइ बि चओ था साईं हेतिरी न हेतिरी हुजे रियायत हुजे अञा कहिड़ी रियायत कयां न तोखे वठणी न परे नारंगीअ मुआ परे चओ था मूंखे फुरियो सस्ता थी विया घणा ॼाए अब आए सस्ता है 80 रुपए किलो बाबा 100 वाला घणा कढा सजो दी मजदूरी क्यों वडा महंगा अरे बी त हिते थेली जो पई पराई तो सर तो खड़ी हो जा से ऐसा कोन खया सर अल्लाह माके पूरे यारे ना बाजी कटिया माके हर घरवारी भी तरकारी दी देनी तो पुराए आए मां तो के न करे रेड़ी खोले दिन में तो मोआ तू पुराए अरे नरो यार नरो बाबा मां के भाजी ना है कीड़ी बलवो बाबा मेहरबानी करो ये तो मुझे तेनी कणी वे भाजी शादी हुई छावे इन में तूरियों तोरा हमरा रखियो वो भी कणी में बाबा मां के ना है देनी आली बस मारे बंद तो कर बाबा न कर बाबा मां बंद तो कर रेडी मां के ना है अरे बस कोई नहीं बस कोई मामा बस कोई